टंडे अलियार में पाक सिंगार अंदर एहसास किफ़ायत सेंटर बंद करण ख़िलाफ़ ॻोठाणनि तरफ़ां एहतजाज कयो वियो। इंतिज़ामिया तरफ़ां ताज़ो जारी कयल एहसास किफ़ायत सेंटर में पाक सिंगार जो नालो कढण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाज कयो ऐं संदसि चवणु हुयो त संदसि इलाइक़े में 6000 खां वधीक माण्हू एहसास किफ़ायत सेंटरनि वसीले रक़म खणनि था, तॾहिं त खेनि हाणे टंडो अलियार वञिणो पवंदो। कफ़ालत जो जेको आहे सेंटर आहे उहो असांजो हिते कुझु ॿ साल खनि हलियो, वरी उन खां पोइ बंदि कयो वियो आहे। महिरबानी करे हिनखे चालू कयो वञे। एहसास किफ़ालत सेंटर आहे जेको 2 दफ़ा हिते हलियो आहे, हाणे 3 दफ़ा इहो कयो वियो आहे त हिन सेंटर खे हिते बंदि कयो वियो आहे ऐं टंडो अलियार शहर में ऐं चंबड़ शहर में हली रहियो आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हाणे हिते जो जेको ॿारु बचो आहे उहो ॿिए हंधि वेंदो त उनखे ॾाढी तकलीफ़ थींदी हितां खां, त बराए महिरबानी करे उनखे हिते दोबारा सेंटर हिते खोलियो वञे। असांखे टंडो अलियार ऐं चंबड़ जे रश आहे, विच में ॾाढी रश थी थिए, महिरबानी करे हिते सेंटर यूनियन जो खोलियो वञे। परेशानी आहे साईं, हिननि जी माना असांखे हिते सेंटर खोलियो वञे। यूनियन काउंसिल पाक सिंगार वॾी आबादी रखंदड़ शहर आहे। टंडे अलियार में एहसास किफ़ालत जो हिकु वधीक सेंटर बंदि कयो वियो आहे। तंहिं करे कोरोना खे नज़र में रखंदे दिलि इंतिज़ाम घुरिजे त वधीक सेंटर खोलणु घुरिजनि जीअं आवाम खे फ़ाइदो पहुची सघे। कैमरामैन जान मोहम्मद समझो सां गॾु नसीर नोड़ियो, सिंध टीवी न्यूज़।